नाज़रीन, जीअं त उमरकोट सिंध जो ख़ूबसूरत ज़िलो आहे जिते जी ख़ूबसूरती ॾिसण जे लाइ माण्हू ॾेह तोड़े परॾेह खां हिते ईंदा आहिनि, मगर अफ़सोस त इन ॻाल्हि जो आहे त हितां जे माण्हुनि खे पीअण जो साफ़ पाणी मुयसर नाहे। पाणी लाइ माण्हू परेशान नज़र अचनि था। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह जे मुताबिक़ इन्हनि तकलीफ़ुनि खे नज़र में रखंदे उमरकोट सां तालुक़ रखंदड़ एडवोकेट भूरालाल हाई कोर्ट में उमरकोट सिटी में पाणीअ जी खोट जे सबब ते अपील दाख़िल कई हुई। राब्ते करण ते एडवोकेट भूरालाल चयो त मां उमरकोट सिटी में पाणी जी खोट जे लाइ हाई कोर्ट में पीसीडी दाख़िल कई हुई। इन में हाई कोर्ट मां आर्डर थियो आहे त पूरे सिटी उमरकोट में पाणी जी खोट पूरी करण जे लाइ PC1 तैयार करे अप्रूवल लाइ 15 ॾींहं में मोकिली वञे। एडवोकेट भूरालाल वधीक ॿुधाईंदे चयो त PC जो कमु पूरो थियण ताईं DC उमरकोट खे कोर्ट सॻोरी हुकुम ॾिनो आहे त उमरकोट सिटी में पाणी पहुचायो वञे। एडवोकेट भूरालाल चयो त अगरि कंहिंखे पाणी नथो मिले त उहो मूंसां राब्तो करे। उन जे लाइ हाई कोर्ट में केस आऊं फ्री में विढ़ण जे लाइ तयारु आहियां, छाकाणि त पीअण जो साफ़ पाणी हर शहरी जो हक़ आहे।